असांजी प्यारी भेनरनि खे भाइरनि खे जेके बि ॾिसंदड़ हाज़िरिन ऐं नाज़िरिन आहिनि सभिनी खे भली कार कजे थी असांजे प्यारे ख़ूबसूरत प्रोग्राम हथें गुल मेहंदीअ में अदब भरियो कुर्ब भरियो सलाम तव्हां सभिनी खे पेश कजे थो ॿीहर अस्सलाम वालेकुम ख़ुशि हुजो सदाईं आबाद हुजो ऐं देरि जे लाइ माज़रत चाहियूं था मूंखे ख़बर आहे त सभिनी खे इंतज़ारु हूंदो असांजे प्रोग्राम जो त अॼु एॾी लेट छो थी वई त का मसरूफ़ियत हुई या को मसइलो हुयो जंहिंजे करे थोरी लेट थी वियासीं पर देर आया दुरुस्त आया असां तव्हांजी ख़िदमत में पेश थियूं अलाह साईं तव्हां सभिनी खे सदाईं ख़ुशि रखे ख़ुशि हुजो आबाद हुजो असांजी मोहबतूं तव्हांजे लाइ हमेशह आहिनि तव्हांजे लाइ दुआऊं आहिनि ऐं उमेद बि इहा ई आहे त तव्हां बि असांखे पंहिंजी मोहबतुनि में दुआउनि में हमेशह यादि रखंदा हूंदो हर दफ़े वांगुरु बि हिन दफ़े असांजे प्रोग्राम में कुझु महिमान नवां आया आहिनि सभिनी खे भलीकार कयूं था असांजी प्यारी सरतियूं बि आहिनि असांजी पूरी टीम आहे ऐं आपा जा सेहरा हूंदा इनशाला ॾाढो मज़ो ईंदो सभ खां पहिरियां हलंदमि असांजी प्यारी सेहरनि जी शहनशाह असांजी सिंध जी राणी सेहरनि जी राणी मैडम मेहताबलो साहिबा खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम पुट ख़ुशि चाक चङी भली भला अॼुकल्ह जेका वायरस हले थी तोखे त न पतो आहे न उन हा ॾाढो सीअ सां बुखार थो अचे इहो माण्हू 15 ॾींहं महीने पियानि छा अल्लाह साईं छा कजे इहा वायरस ॾाढी ॾुखी आई आहे हा पा बसि जेको हाणे जेका शइ अचे थी न मुंद सां इहा शइ हूंदी हुई हर मौसम में हर साल इहे शयूं थींदियूं जीअं मौसम चेंज थींदो आहे त बीमारी सीमारी हलंदी आहे पर इहो आहे त हाणे वायरल जो लफ़्ज़ जेको अची वियो आहे न इन खां पोइ माण्हू डिॼी था वञनि त वायरस अलाह साईं ख़ैर कंदो अलाह साईं रहम कंदो अलाह साईं सभिनी चेहरनि ते सदाईं मुस्कुराहट पाणी उॿारे पीअनि त जान बचंदनि न त पाण ॼाणनि पंहिंजा कम ॼाणनि अलाह साईं रहम कंदनि आपा असां सां गॾु प्यारा प्यारा महिमान बि असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहियूं भली कार कयूं था सभ खां पहिरियां वन एंड ओनली असांजो प्यारो जंहिंखे तव्हां PTV ते बि ॾिठो उन खां अलावा रेडियो पाकिस्तान ते बि ॿुधियो ऐं स्टेज ते बि उन्हनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो अॼु असांजे प्रोग्राम में ॿीहर शामिल थिया आहिनि आज़म शेख साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर ख़ुशि लॻा पिया आहियो महिरबानी ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे मुंहिंजे पारां अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हथें गुल मेहंदी जे सभिनी मेज़बाननि खे बि सलाम वालेकुम अस्सलाम ऐं असांजी प्यारी प्यारी असां हर दिलि जी धड़कन आहे ऐं असांजे प्रोग्राम जो हिसो बणिजी वई आहे अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे सदाईं सलामत हुजनि उन्हनि खे बि तव्हां PTV ते ॾिठो उन खां अलावा पंहिंजा जेके बि प्राइवेट चैनल आहिनि उन्हनि ते बि ॾिठो ऐं रेडियो पाकिस्तान ते बि उन्हनि खे ॿुधियो हूंदो ऐं असांजे प्रोग्राम में माशाअल्लाह अॼुकल्ह छायल आहिनि सभिनी खे जुमिर में मारे थियूं वञनि लाजवाब आवाज़ बि अथनि ऐं इनशाला इन फ्यूचर तव्हां उन्हनि खे आहे त आर्टिस्ट इन फ्यूचर तव्हां अॻिते हली मुस्तक़बिल में उन्हनि खे सिंगर ॾिसंदव शानज़ा बतूल साहिबा अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो ख़ुशि आहियो अॼु माशाअल्लाह ॾाढा प्यारा त लॻो हे जेको तव्हां हयो आहे न मथां छा चइबो आहे हिनखे माथा पट्टी हा सॉरी अधी सिंधीअ में हिन ते अस्सलाम वालेकुम आपा वराए हा ख़ुशि आहियो त बि सही लॻे पिया मज़े में ठीकु ठाक अलाह साईं ख़ुशि रखंदो तव्हां सदाईं मुस्कुराईंदा रहो आबाद हुजो असांजे प्रोग्राम में भलीकार उन खां पोइ आहे सुरनि सां वास्तो एॾे मां थोरो लेट ईंदमि एॾे थोरो सरप्राइज़ हुजे त इन्हनि जो इंट्रोडक्शन वॾो कराइणो पवंदो त भलीकार कयूं था असांजी प्यारी तमामु सुहिणी जेतिरी ॾिसण में हसीना आहे माशाअल्लाह आवाज़ बि ओतिरो लाजवाब अथसि गुडड़ी छा मां चवां प्रिंसेस आहे क्यूट आहे तमामु प्यारी माना जेतिरी तारीफ़ कयां ओतिरी घटि आहे जेतिरी सीरत ई सुठी आहे ओतिरी सूरत ई सुठी आहे ऐं उनजो आवाज़ त तमामु सुरीलो आहे सिंगर ऐं इनशाअल्लाह तमामु सुठो असांजो बल्कि थी चुकी आहे साबित थी आहे तमामु सुठो ॻाए बि थी इनशाअल्लाह असांजे पूरी सिंध जो सुरीलो आवाज़ साबित थींदी अलाह साईं उन्हनि खे वधाए कोमल नाज़ साहिबा अस्सलाम वालेकुम। इहो तव्हां इहो असांखे सरप्राइज़ था ॾियो छा अस्सलाम वालेकुम कोमल ख़ुशि लॻा पिया आहियो त बि सही लॻी मां बिल्कुलु ठीकु आहियां वरी बि मां वही ॻाल्हि पुछंदमि सीक्रेट्स पुछणा हूंदा आहिनि मूंखे छा ॻाल्हि आहे जो माना ॾींहों ॾींहुं तव्हां एतिरा स्वीट था थींदा वञो एॾा सॉफ्ट ऐं नफ़ीसड़ा ऐं आवाज़ त माशाअल्लाह तव्हांजो ॾाढो ज़बरदस्त आहे इनशाअल्लाह ॿुधंदासीं प्रोग्राम में
ऐं ॾाढी ख़ुशी थी मूंखे तव्हां सां मिली, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, दिलि बाग़ बहार थी वई आहे। थैंक यू सो मच। वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। ऐं उन सां गॾु मां उन हीअ जेका शख़्सियत आहे इन जी जेतिरी तारीफ़ कयां, उन्हनि जो तारीफ़ लाइ मूं वटि लफ़्ज़ न आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे आर्टिस्ट हवाले सां ॾिसो त आर्टिस्ट आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे तव्हां लेखक ॾिसो त राइटर बि आहिनि, ऐं उन सां गॾु डायरेक्टर बि आहिनि, ऐं फ्यूचर छा बल्कि हाल में तव्हां उन्हनि खे सिंगर बि ॾिसो था। माशाल्लाह हरफन मौला आहिनि। तव्हां रेडियो पाकिस्तान ते बि ॿुधियो हूंदो, उन्हनि खे PTV ते बि तव्हां उन्हनि खे ॾिठो। उन खां अलावा असांजा प्राइवेट चैनल आहिनि, उन्हनि ते डायरेक्शन बि उन्हनि कई, उन सां गॾु पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो बि कयूं, आर्टिस्ट बि, ऐं हाणे सिंगर बि आहिनि, टिकटॉक ते बि छायल आहिनि। उन खां अलावा सोशल मीडिया ते हिन महिल धूम मचियल आहे। असां भली कार कयूं था असांजा तमामु प्यारा ज़बरदस्त सीनियर मोस्ट सीनियर साबिर कुरैशी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुझे सभिनी प्यारनि दोस्तनि खे, महिमाननि खे, मेज़बाननि खे। सो हाणे तव्हां मुंहिंजो जेको इंट्रोडक्शन करायो जी आहे, जी थोरी लफ़्ज़ खुटी पिया। लफ़्ज़ खुटी हा पिया। जी मां पाण जेको जी 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 हा बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजो प्रोग्राम आहे सर। शोबिस जो जेको बि कमु आहे माना शुरूआति थिए थी स्पॉट बॉय खां वठी। हा स्पॉट बॉय जो कमु हूंदो आहे माना चांहि पाणी पियारणु, खणी, जी जी कंहिंखे कपिड़ा इस्त्री करे ॾियणु, माना हितां खां वठी डायरेक्टर ताईं वाह पर सर इहो आहे त तव्हां माशाल्लाह हिन वक़्तु जेको बि कमु आहे हा अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजे हथनि सां कयो आहे। माशाल्लाह उन में जेको आहे एक्स्ट्रा जेको मूं हुन में मसालो विधो आहे हा उहो सिंगिंग जो विधो आहे। हा जेको कॉमेडी ऐं हुन में जेको पैरोडी ऐं जेको मुंहिंजो गानो जेको आहे कोमल नाज़ सां जेको आहे सर पर इहे जेके जीअं तव्हां चयो स्पॉट बॉय, जॾहिं असांजा जेके बि आहिनि आर्टिस्ट हुजनि या सिंगर्स हुजनि, जॾहिं उहे जंहिं लेवल ते पहुची था वञनि न, पोइ जिथां उन्हनि स्टार्ट कई न उहा बेसिक विसारे छॾींदा आहिनि। पर तव्हां पाण इहा ॻाल्हि मञो था, इहा वॾी ॻाल्हि आहे। हू चवंदा आहिनि त जंहिं पंहिंजो माज़ी यादि रखियो उन पंहिंजी मंज़िल माणी। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि जंहिं पंहिंजो माज़ी विसारे छॾियो त हू कंहिं बि मंज़िल ते न पहुची सघंदा। पंहिंजो जेको असलियत आहे न उनखे न विसारंदा। अलाह साईं तव्हांखे वधाईंदो। यानी तव्हां मां त फ़ख्र सां चई सघां थो मां नंढे खां नंढो ऐं वॾे खां वॾो कमु कयो। अलाह साईं तव्हांखे वधाईंदो। माना तव्हांजी कामयाबी जो राज़ इहो आहे। कॉमेडियन बि तमामु जेको प्यारा आहिनि। कोमल नाज़ सां कयो आहे जी अच्छा उहो जेको मैडम महताब जेको चयो पियो त वायरल ऐं वायरस जेको आहे हा अच्छा अॼुकल्ह वरी इन जा वरी असां मोहताज आहियूं फनकार जेके आहिनि। हर कोई आहे, हर कोई आहे। हा त बाबा वायरल फनकारनि जी ॻाल्हि न कयो, जेके घर में आम मुंहिंजो चलाइनि था। गानो मुंहिंजो स्किट मुंहिंजो जेके आहे उहो वायरल थियणु घुरिजे। हा सो वायरल ऐं वायरस जेको आहे में फ़ाइदो बि आहे मैडम। वो वायरस आहे वो वायरल आहे, इलाही फ़र्क़ु आहे। ॾिसो त सही हाणे तव्हां त मुंहिंजो पासो वॾो बजणा वेठा आहियो। मां तव्हांजे ज़ुल्म लॻो पिया, मां चुप कई वेठी आहियां, मां हेॾो कोई ॻाल्हाईंदो। बिल्कुलु आपा सही चयो तव्हां। वायरल खे वरी तव्हां वायरस बि चई छॾियो न हिकु दफ़ो, इन करे मां चवां पियो न उहो हिन चयो दरवेशाणी। हा मां न चयो, मां हे दरवेशाणी मूंसां इहो कमु कंदी आहे। अच्छा दरवेशाणी पर मूंखे हिकिड़े वायरस जी नीड आहे जंहिंखे मां पूरो हफ़्तो मिस कंदी आहियां, जेको तव्हांजे सेहरनि सां उहो पूरो थी वेंदो आहे। अच्छा अच्छा दरवेशाणी मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेको मुंहिंजो हू जी जी सर त हथी गुल मेहंदी जो जेको तव्हां मूंखे दरवेशियाणी था चओ। न मैडम चयो त असां वॾनि जे पोयां हलंदा आहियूं। कुझु बि चई छॾी ठीकु आहे। सो हथे गुल मेहंदी जो जेको सेट आहे जी हिन खे सजाइण वारो डायरेक्टर हूंदो आहे जी बिल्कुलु। ऐं उन खे जेको गो हेड ॾियण वारो जेको आहे हू ऑनर हूंदो आहे, CEO हूंदो आहे, प्रोग्राम मैनेजर हूंदो आहे। सभिनीनि खे मुंहिंजे तरफ़ां जेको आहे दिलि से गहराइनि सां मुबारकबाद, छो त हीउ ॾाढो प्यारो असांजे कल्चरली सिंधी कल्चर जो जेको आहे एॾो त माना फेमस, छो त हीउ PTV जे दौर खां हथे गुल मेहंदी हिकिड़ी सीरियल हली हुई। जी सो उन खां पोइ जेको आहे आज़म तव्हांखे ख़बर हूंदी त हीउ हथे गुल मेहंदी अॼु ताईं जेको आहे इहो हले पियो, इन खे 50-60 साल थी विया। तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। ऐं मां अॻे दफ़े हिकु ॿ दफ़ो प्रोग्राम में आयो आहियां त जेॾी महिल बि ख़ैरपुर वियुमि त उते माण्हू जेके आहिनि तमामु घणा ॾिसंदा आहिनि ऐं बाक़ाइदे हीउ प्रोग्राम मशहूरु थी वियो आहे तमामु बहितरीनु। बिल्कुलु बिल्कुलु इहे सभु तव्हांजूं दुआऊं आहिनि। तव्हांखे चयो हूंदो त बाबा उन प्रोग्राम में तव्हांखे ॾिठो त ॾाढा नचो पिया, ज़रूर इहा ॻाल्हि थींदी, तॾहिं त वीचारो चवे त दरवेश मैडम महताब वञे थो, छो त इन खां अॻु में तव्हां बि जेको आहे माना शुरूआति कई उहो हिते माना कम खे माना खयूं बि थी। अच्छा असांजे महिनत दिलि सां कबी, वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब, लख कुर्ब शामिल थी आहे सभु महिनत सां आज़मत आहे। आपा मां कुझु ॻाल्हाइण त मां इहो अर्ज़ु कंदमि त सभ खां पहिरियां मुंहिंजो सवाल इहो ई हूंदो आहे त असांजे प्रोग्राम में शामिल थी तव्हांखे कीअं लॻो?
तमामु सुठो लॻो माशाल्लाह तव्हां सां त पहिरियां बि मुलाक़ात थी आहे जी ऐं आपा सां बि थी आहे माशाल्लाह प्रोग्राम में अचे कीअं थो लॻे प्रोग्राम माशाल्लाह जेको सेट आहे न ही ज़बरदस्त आहे तव्हांखे पसंदि हा आयो ॾाढो ऐं असांजे लाइ इहा ख़ुशनसीबी आहे जो तव्हां अॼु असांजे अङण ते आया आहियो ऐं अॼु असांखे कुझु न कुझु ॿुधाईंदव पर उन खां अॻु में आपा सहरो ॿुधा बाबा अॼु फरमाइश अची वई आहे त हथे गुल मेहंदी खां आपा बिस्मिल्लाह कयो आपा दिलि थी चवे झुमरियूं पाइण लाइ पोइ सर मैदान में अची वञो तव्हां देरि न कयो आपा अचो हथे गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी आई लाली लबन के लायोड़ी मुझो कानू करता कांगुल वेड़ी मुझो कालू करता रूह चवेड़ी मुझे अंगण बरोचो आयोड़ी हते गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी हते गुल मेहंदी लुटण लाडिया के दोहरी जा सुवंदी लुटण लाडिया के लुटण लाडिया के दोहरी जा सुवंदी लुटण लाडिया के दोहरी जा सुवंदी आई तुकलिन जोड़ बनायोड़ी मुझो कालू कर खाम कागुल वेड़ी मुझो कालू कर काम रूह चावड़ी मुझे अंगण बारो जो आयोड़ी हथे गुल मेहंदी तेरे गुल मेहंदी हथे गुल मेहंदी तेरे गुल मेहंदी आई लाली लबन के लायोड़ी मुझो कालू कर खाम कागुल वेड़ी मुझो कालू कर खाम रूह चवेड़ी मुझे अंगण बारो जो आयोड़ी लुटण लाडिया के बाही जा सुवंदी लुटण लाडिया के लुटण लाडिया के बाही जा सुवंदी लुटण लाडिया के बाही जा सुवंदी आई तुकलिन जोड़ बनायोड़ी मुझो
वाह वाह कजे ओतिरी घटा माशल मां इहा ॻाल्हि ॾिसां पई त साबिर भाई माशाल्लाह ॾाढो वाह, एंजॉय वाह। कयो आहे बाबा साबिर दिल सां जुमर केॾी आहे साबिर साहब साबिर में अॼु सबुर कोन अॼु मुंहिंजे बचे में घटि सबर हो न आदि हा ऐं साबिर में सब्र एतिरो न हुयो जो कोमल खे बि जुमा अरे छॾियईं कोमल जी ख़ुशीअ में त लचे तो तव्हां सम्झो ई कोन था बिल्कुलु सही आहे ॾिस अरे हुन जो दिल बाग बहार आहे उहो ई आहे बाबा ॻाल्हि तव्हां हिते रखियला तूं सम्झे ई कोन थी ऐं माशाल्लाह कोमल अॼु ॾाढी प्यारी हुन जो रूप चए डांस ज़ोरी पिया नच रहा है इहो ख़ुशीअ जो इज़हार आहे हे जंहिंखे पुट न आहे असांजा सेरा अहिड़ा आहिनि जंहिंजे झुमिर न आहे त चवंदा हाथी वियासीं सेरा बि ईअं पियूं ॻाइनि ॼाणे मौलूद था चवनि न का झुमिर न का ॻाल्हि हा इहा माना झुमिर को सवा बि शादी मज़े जी न आहे हाँ बिल्कुल पुट एॾो ज़रूरी हूंदी आहे झुमिर ऐं इहो छा चवंदा आहिनि इहो जेको कराई पियो तो वारो मुड़ुसु कुछ भी ना बचो हाय 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 खुशियों जिंदगी जो पार्ट आहे हिस्सो आहे हा बिल्कुलु अरे जिंदगी पापा, में खुशियों हेतिरी कढी छॾियो बाक़ी ज़ीरो सर तव्हां आया आहियो सभई असांजे प्रोग्राम में तव्हां झुमिर बि खेॾी आहे एतिरो इंजॉय बि कयो अथव त अचे थी हाणे चांहि पीअंदासीं ब्रेक में जीअं पोइ कचेरी वरी कंटिन्यू कयूं त काॾे बि न वञो वठूं था नंढड़ी ब्रेक ॾिसंदा रहो हथे गुल मेहंदी ब्रेक भली कार कजे थी वक़्फ़े खां पोइ वापसि अची विया आहियूं ऐं माशाल्लाह असांजा महिमान तमामु ज़बरदस्त तरीक़े सां तयारु थी आया आहिनि ऐं साबिर भाई जेके आहिनि असांजा साबिर कुरैशी साहिबु उन्हनि जो चवणु आहे त आपा जा सेहरा हुजनि ऐं मां झुमिर खेॾंदो रहां पर प्रोग्राम न ख़तमु थिए त छो जो ज़ाहिर असांजे प्रोग्राम में अञा आपा जा सेहरा बि ॿुधंदासीं त आपा असांजी प्यारी सोहिणी सिंगर कोमल नाथ साहिबा शामिल थी आहे त दिलि चवे थी त उन्हनि खां ॿुधिजे माशाल्लाह जेतिरी सोहिणी आहे सुहिणो आवाज़ अथनि बाबा पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त कोमल खे घुरायो ई मां आहे इहा तोखे सरप्राइज़ मां ॾिनो आहे जी जी आपा मूंखे ख़बर तोखे अलाए ख़बर आहे अलाए न कोन मूंखे ख़बर पई हुई, जी, अञा आपा बिल्कुलु। सरप्राइज़ ॾींदी हा अञा अभी हा अञा सरप्राइज़ अधु कलाक खां पोइ वरी ॿियो सरप्राइज़ मिलंदो हा शाहज़ाद साहिब मैडम तव्हां इनवाइट कयो अञा आहे कोमल मां खे। पंहिंजे बचे खे पाण इनवाइट कयो आहे मुंहिंजो बचो हे बि मुंहिंजो बचो आहे तूं बि मुंहिंजो बचो मुंहिंजो भाउ आहे अलाह तव्हां मुंहिंजी इलाही इज़त कंदा आहियो जेके मुरादवंद माण्हू हूंदा आहिनि न असां उन पासे ॾे भॼंदा आहियूं ऐं शानज़ा बतूल आई लव यू I love you मेरा too. पुत्र वाह हाँ, उन्हनि चयो न त अभी मुंहिंजी तो राणी पार्टी धीअ शुरू ॻाल्हि- हो रही है हा त मैडम अॼु असांखे तव्हां छा ॿुधाईंदा मैम पहिरीं ॻाल्हि त तव्हां हाणे मैडम चई मूंखे शर्मिंदा न कयो जी कोमल अदी कोमल अॼु छा तमामु ॿुधाईंदा फेमस सॉन्ग आहे तव्हांजो पंहिंजो एल्बम जो आहे मुंहिंजो न आहे पर सुठो लॻंदो तव्हांखे हा बिस्मिल्लाह कयो बिस्मिल्लाह कयो अची वञो मैदान में जुमाए छॾियो सभिनी खे अची वञो मैम हेलो भले तबाही थे पर इश्क न छॾबो भले तबाही थे पर इश्क न छॾबो भले तबाही थे पर इश्क न छॾबो इश्क न छॾबो यार न छॾबो प्यार न छॾबो पंहिंजो रंज खुदाई थे पर इश्क न छॾबो भले तबाही थे पर इश्क न छॾबो भले पवे जेको बि पवणो मूंखे यार नुक़साना मूं वटि जेको बि आ मुंहिंजे जानीअ सां कुर्बाना भले पवे जेको बि पवणो मूंखे यार नुक़साना मूं वटि जेको बि आ मुंहिंजे जानीअ सां कुर्बाना भले तबाही थे पर इश्क न छॾबो भले तबाही थे पर इश्क न छॾबो इश्क न छॾबो यार न छॾबो प्यार न छॾबो पंहिंजो रंज खुदाई थे पर इश्क न छॾबो भले तबाही थे पर इश्क
मां त सदाई रहंदुसि पंहिंजे दिल पर जो दीवानो, दिल पर जो दीवानो, हा दिल पर जो दीवानो। भले छॾिन मिट माइट मूंखे, भले छॾिन ज़मानो, मां त सदाई रहंदुसि पंहिंजे दिल पर जो दीवानो। भले तबाही थिए पर इश्क न छॾिबो, भले तबाही थिए पर इश्क न छॾिबो, इश्क न छॾिबो, यार न छॾिबो, प्यार न छॾिबो, पंहिंजो रंज खुदाई थिए पर इश्क न छॾिबो, भले तबाही थिए पर इश्क न छॾिबो। नुक़साना मूं वटि जेको बि आहे मुंहिंजे जानीअ तां कुर्बाना। भले मिलन मूंखे सूरई सदमा, ख़ैर आहे जागी राणी, इरशाद कॾहिं बि ख़तम न थींदी पंहिंजी कुर्ब कहाणी। भले तबाही थिए पर इश्क न छॾिबो, भले तबाही थिए पर इश्क न छॾिबो, इश्क न छॾिबो, यार न छॾिबो, प्यार न छॾिबो, पंहिंजो रंज खुदाई थिए पर इश्क न छॾिबो, भले तबाही थिए पर इश्क न छॾिबो, भले तबाही थिए पर इश्क न छॾिबो, भले तबाही थिए पर इश्क न छॾिबो, पर इश्क न छॾिबो, पर इश्क न छॾिबो, पर इश्क न छॾिबो। वाह 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 वाह। छॾिजे, इश्क कजे पंहिंजे बच्चन सां, इश्क कजे अल्लाह अल्लाह जे रसूल सां, हाय 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 हाय, इश्क कजे मौला अली सां, हाय वाह जी कोमल, वाह जो ॿुधाई, इश्क न छॾिबो, हाँ बिल्कुलु, इश्क कॾहिं बि न छॾिबो। हिकिड़ी असांजी आहे दोस्त साबिर, साल थिया अथसि असां सां गॾु, उन ॾींहुं जो आई त अहिड़ो इश्क थी वियुसि मुंहिंजे सेहरनि जो, हाँ जो हुनजो वीचारे जो रओ लही वियो, रओ जो लही वियुसि त मां चयोमांसि मां अॻिना मुंहिंजे प्रोग्राम में न अचिजां। वीचारी रोइण जहिड़ी थी वई, चई छो? मां चयो मां हर शइ गिराम में कयो, हाणे तव्हांजो रवनि जा ख़्याल न कंदो, मुंहिंजे प्रोग्राम में न ईंदा कयो, हे घरेलू प्रोग्राम आहे असांजो, क्या बात है, असांजो इज़त वारो प्रोग्राम आहे, मुंहिंजे रवनि जा त ख़्याल कयो। नालो ई भलो अथसि अचे गुल में, नालो ई जी भलो। टीम जो हिसो आहिनि, सालनि खां गॾु आहिनि, पर ईअं उन ॾींहुं हुन जेको कुझु कयो थी वियो, न थी न वियो, इहा बि का सियासत हुई असांजे प्रोग्राम खे वॾो करण जी। ॿियो वरी मां सभु सम्झां थी, ॿियो वरी कॾहिं ज़िंदगी में उन कयो ई कोन। अच्छा वो मैडम तव्हां जेको हलो इश्क वारी ॻाल्हि कई, हा इश्क इश्क, छो त इश्क जेको आहे हू प्यार मां निकितो आहे, वाह वाह, अॻ में प्यार थींदो आहे, उन खां पोइ जॾहिं घणो प्यार वधी वेंदो आहे पोइ इश्क में कन्वर्ट थी वेंदो आहे। बिल्कुलु हक़ीक़त आहे, ठीकु आहे न। इश्क जेको आहे ज़रूरी न आहे त पंहिंजे यार सां, पंहिंजे प्यार सां, पंहिंजे दोस्त सां, इश्क जेको आहे पंहिंजी माउ सां बि थी सघे थो, इश्क पंहिंजे पीउ सां बि थिए, भेण भाउ रिश्तेदार, माना अल्लाह रसूल नमाज़ क़ुरान इबादत कंहिंसां बि इश्क थी, तव्हांजो कंहिंसां थियो? बसि मुंहिंजो बि थी वियो अल्लाह जा रसूल सां, वरी कोमल सां, वाह। ॿियो वरी छा? मां थी ॿुधायां साबिर जे दिलि जी ॻाल्हि। मां कुझु चवणु चाहियां थी, प्यार जेको आहे न उहो बार बार थींदो आहे, लेकिन जेको इश्क आहे न उहो हिकिड़े चकर ई थींदो आहे। वाह इहा हक़ीक़त आहे। थोरी ताड़ी तो ॿुधाए, सपाटी न खड़काए छॾे। अच्छा आज़म शेख साहब ॾींदमि मां, आज़म शेख साहब खां इहो ई पुछंदमि त कॾहिं तव्हांखे इश्क थियो? हाय क़ुरान मथे न उॾामी, मां कसम खणी थी आहियां, ॿ टे दफ़ा इश्क कयो पर सभु खाई भॼी वई। हा ख़ुदा जो कसम, अरे अम्मा अरे मां इहो ॿुधाईंदी आहियां, कोई मने जा न मने कंहिंखां इज़ी लोड कराए। अरे मां ने जवाब छा ॾियां? इहो बचो आहे, हिकिड़ो मिंट बि जा, इश्क न आहे। हिकिड़ो मिंट बि जा। या। अब तोखे कसम थी कलंदर शहबाज़ जो सच थी चवां, जा तोसां वफ़ा कोन कयूं। बिल्कुलु सही था चओ, मां सही चयो आहे न? बिल्कुलु अरे मां अंदरि घुमी वेठी आहियां। बिल्कुलु सही थी चए आपा, बिल्कुलु 100% सही थी चए। आपा जेको आहे न अदरी ॻाल्हि ओ करे। इहा ॻाल्हि हाणे जेकॾहिं इन पासे ॾांहुं शुरूआत थी आहे, कोमल नाथ साहिबा बि असांखे कुझु ॿुधायो, छो जो सेहरनि जो प्रोग्राम आहे, जी हा,
तव्हांजी अदाकारी त सभिनी ॾिठी बि आहे ऐं सेरनि जे प्रोग्राम में आयो त सर अॼु कुझु ॿुधाईंदव? हा बिल्कुलु मां ॿुधायां हे सुठा सुठा फनकार वेठा आहिनि। अलाह जो ॾिनो आहे तव्हांखे। जीअं पोइ दफ़े तव्हां आया हो मोर तो टिले बि ॻंढे हुन में ॿियो बि सेरो हणी अकरम शेख हिन जो वॾो भाउ हू ॿुधाईंदो आहे गानो, हुनखे हिकिड़ो ई गानो यादि आहे, पानी दा बुलबुला। फरमाइश ईंदी आहे ॿुधाए वारा चाहा का बुलबुला न हे बाबा ओ मैशअप ठाहींदो आहे। हां असां आवाज़ सुठो न आहे। सर हाणे नवाज़ तव्हां पंहिंजे सुरनि सां नवाज़ो बिस्मिल्लाह कयो। असां बर्दाश्त करे करे कॉल आहे, हिकिड़ी कॉल आहे, कॉल अटेंड कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम, केर किथां कहिड़े शहर खां, नालो ॿुधायो? हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू, केर किथां कहिड़े शहर खां, नालो ॿुधायो? टीवी जो आवाज़ बंदि करे। आज़म शेख साहब जो सेरो ॿुधण लाइ कॉल ड्रॉप थी वई आहे। अच्छा जी त तव्हां पंहिंजा सुर तव्हांजी दिलि चए सेरो ॿुधायां कलाम ॿुधायां जेको दिलि चएव। बस पोइ हाणे इहे हिन प्रोग्राम जो नालो हथे ॻोल्हे वेंदी। मुंहिंजी दिलि लॻी वई आहे हिन सां, इहा ई था ॿुधायूं त मुंहिंजी दिलि अवां सां अलाए छो अड़ी आहे, मुंहिंजी दिलि अवां सां अलाए छो अड़ी आहे, काबू कुर्ब कंहिंजे प्यार में अड़ी आहे, मुंहिंजी दिलि अवां सां अलाए छो अड़ी आहे, मुंहिंजी दिलि अवां सां अलाए छो अड़ी आहे, काबू कुर्ब कंहिंजे अड़िया अड़िया, मुंहिंजी दिलि अवां सां। वाह 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 वाह। हिकिड़ी कॉल आहे, फनकार वेठा आहिनि, मूंखे ॻाल्हायो। वाह वाह हिकिड़ी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम। तव्हां ई जवाब था ॾियो। वालेकुम अस्सलाम। हेलो अस्सलाम वालेकुम, केर किथां कहिड़े शहर खां, नालो ॿुधायो? ख़ैर मोहम्मद साहब, अॼु तव्हां मूंखे लॻे थो त मश्करी था कयो छा? अंदर आवाज़ नथो अचे बाबो? हा अंदर आवाज़ बिल्कुल भी नथो अचे। त असांजी शानज़ा बतूल साहिबा असां सां गॾु प्रोग्राम में आहे, त छो न उन खां बि कुझु ॿुधिजे, त असां तकलीफ़ ॾींदासीं शानज़ा बतूल साहिबा। शानज़ा बतूल लॻे त भई वाह जो ॿुधायो। हा हर दफ़े असांखे सेरो ॿुधाईंदी आहे। मैम ॿुधायो। हा ॿुधायां। हा हिकिड़ी कॉल आहे, हिकिड़ी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। बस अदी आवाज़ ही कोने सर, सिग्नल नथा लगन त का ॻाल्हि कोने। तव्हां शानदार कुझु ॿुधो। हा शेर ॿुधायो। बिस्मिल्लाह की बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तुंहिंजे दर ते ख़ुशीअ जा दुहिल वॼन, मुंहिंजा घोट बना तुंहिंजा वेढ़ा वसन, तुंहिंजे दर ते ख़ुशीअ जा दुहिल वॼन, मुंहिंजा घोट बना तुंहिंजा वेढ़ा वसन, तुंहिंजे दर ते ख़ुशीअ जा दुहिल वॼन। हार लदल जो माला लवणाया, हार लदल जो माला लवणाया, तुंहिंजे हारन आहे सुहावनन, मुंहिंजा घोट बना तुंहिंजा वेढ़ा वसन, तुंहिंजे दर ते ख़ुशीअ जा दुहिल वॼन। वाह 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 छुपियल रुस्तम अथव, छुपियल रुस्तम। माशाल्लाह। ऐं सुर बि हाणे सुरनि में ईंदा था वञनि। हा भाई लॻे थो ॻाइण सिखिया सिखंदी। वठनि था। हा थोड़ी सिखिया जी ज़रूरत आहे थोड़ी। सिखिया जी त मां हूअं त अञा घणो कुझु पुछणु चाहियां थी, पर मां साबिर सर खां इहा ॻाल्हि पुछणु चाहींदमि त इन्हनि वटि काफ़ी सारा आइडियाज़ हूंदा आहिनि तव्हां वटि, त इन जे हवाले सां जे करे मां पुछणु चाहियां थी त सर प्राइवेट चैनल बि खोड़ सातर अची विया आहिनि, जीअं PTV जो उरूज हूंदो हींअर काफ़ी घटि थी वियो आहे, ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा सिंधी आर्टिस्ट आहिनि, जीअं सोशल मीडिया जो दौरु अची वियो आहे, त असांजा जेके आर्टिस्ट आहिनि, फ़नकार आहिनि,
उन्हनि खे सिलेक्ट करण में ॾाढो मसइलो थो थिए त असां कहिड़े पासे ॾे वञूं। सोशल मीडिया जो हींअर उरूज आहे ऐं असांजी जेका मीडिया इंडस्ट्री आयो आहे उन सां गॾु आहे, त जेकॾहिं आर्टिस्ट सिलेक्ट करे त छा खे सिलेक्ट करे, सादिया तव्हां कीअं सर्वाइव करे, उन लाइ काफ़ी ॼण हिकिड़ो अहिड़ो सुवाल इहो आहे, जी इहो गौर तलब सुवाल आहे ऐं इन जो जवाबु वरी इन खां बि वधीक जेको आहे, छो त जॾहिं असांजा सिंधी चैनल आया जी त एॾी ख़ुशी थी हुई जी सिंधियुनि खे, सिंधी फनकारनि खे, त बाक़ाइदे जेको उनखे चंदो करे करे बि जॾहिं चैनल खे जेको आहे बाक़ाइदे मथे चाढ़ियो हो, हा बिल्कुलु जो तव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदी। उन खां पोइ हींअर ई जेको टाइम, छो त वक़्त सां गॾु जेको आहे चेंजिंग अची वई आहे, हा घणी चेंजिंग ईंदी काफ़ी आहे, चेंजिंग आई आहे। माना हर हुन में जेको आहे न चेंजिंग ईंदी आहे, माना इंसानु नंढो हूंदो आहे आस्ते आस्ते ज़ाहिर आहे उहो वक़्त सां गॾु जेको आहे हुन में चेंजिंग ईंदियूं रहंदियूं आहिनि। टेक्निकली जेको आहे अॻु में डीवी रिकॉर्ड थींदी, ड्रामे जी डीवी रिकॉर्ड सर थींदी। जेकॾहिं हितां ई ॻाल्हि कंटिन्यू कयूं, कॉल आहे। हा कॉल ज़रूरी आहे, ज़रूरी आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। नेटवर्क जो थोड़ो इशू आहे, नेटवर्क जो आहे या वरी टेक्निकली बि थी सघे थो, हा लाइव प्रोग्राम जो आहे। सर डीवी तव्हां ॻाल्हि कई त डीवी, हा डीवी जॾहिं रिकॉर्ड थी ड्रामो डीवी एडिट करे वो डीवी वरी पोइ थाईलैंड या दुबई माना उते वञी उहा पेश ऑन एयर थींदो हो, माना ठीकु आहे, यादि आहे न तव्हांखे शायदि। जी 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 त हाणे जेको आहे तव्हां पंहिंजो मोबाइल खोलियो, उते जो उते लाइव अची वञो, माना हिन सां जेको आहे एॾो माना आसान थी वियो आहे कमु, माना इन मां तव्हां पंहिंजो सर्वाइव करे सघो था, पंहिंजो टैलेंट जेको आहे तव्हां टिकटॉक ते या सोशल मीडिया ते वरी कॉल आई ॻाल्हि रखियां थी। हा हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुश लॻा पिया भाउ, किथां पिया ॻाल्हायो, कहिड़े शहर खां, नालो ॿुधाइजो ऐं टीवीअ जो आवाज़ बंदि कजो। भेण कपरी मोरी खां ॻाल्हायो। अल्लाह साईं ख़ुशि रखंदव, सदाईं सलामत हुजो। अल्लाह साईं ख़ुशि रखंदव। सिकंदर भाउ ख़ुशि लॻा पिया, प्रोग्राम ॾिसो था, आवाज़ अचे थो असांखे। आप खां का फरमाइश कंदो? अदी तमामु प्रोग्राम भलो अचे, असांखे एॾो नचो आहे त जीअं माण्हू खे चांहि जो नचो न कां भेण तोखे ॾिसण जो नचो वधीक आहे, तोखे अलाह थी ॾे। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, असांजो प्रोग्राम ईअं ॾिसंदा रहो, पंहिंजी दुआउनि में असां सभिनी खे यादि कंदा रहो। पाण कुझु ॿुधाईंदो, ॿ टे सिटूं, ॿ टे के सुर नवाज़ियो पंहिंजे सुरनि सां असांखे। जी अदी कुझु ॿुधाइणु चाहींदो, ॻाए या आपा काका फरमाइश करणु चाहींदो, पर टीवी जो तव्हां तवजा हेॾे ॾियो न, टीवीअ ॾे तवजा न ॾियो, बंदि कयो टीवीअ जो आवाज़। बंदि थियो, पंहिंजो आवाज़ ॿुधण लाइ सर तव्हांजी सर, अच्छा मां इहो चवां पियो त सर जेकॾहिं तव्हांजी हितां ई ॻाल्हि कंटिन्यू कयूं था, आपा खां सिरो ॿुधूं थोरो। हा हा बिल्कुलु, जीअं हुननि ॻाल्हि कई त हिकिड़ो नशो आपा जे सेरनि जो। तव्हां जीअं वणे तीअं कयो, असां त न सर अहिड़ी ॻाल्हि न आहे। जी जी हा, छो जो असां चाहियूं था त तव्हां झुमिर खेॾो त असां इंजॉय कयूं। हा माशाल्लाह तव्हां झुमिर खेॾो ॾाढा सुठा था लॻो। शादी आहे सेहरा ख़ुशीअ जा ॻायो, घोट सोणे जी शादी आहे सेहरा ख़ुशीअ जा ॻायो, सेहरा ख़ुशीअ जा ॻायो, छोरियूं झुमरियूं सभई पायो, ॻायो हो जमालो, ॻायो हो जमालो, ॻायो हो जमालो, प्यारो हो जमालो। घोट सोणे जी शादी आहे सेहरा ख़ुशीअ जा ॻायो, घोट सोणे जी शादी आहे सेहरा ख़ुशीअ जा ॻायो, सेहरा ख़ुशीअ जा ॻायो, छोकिरियूं झुमरियूं सभई पायो, ॻायो हो जमालो, ॻायो हो जमालो, ॻायो हो जमालो, प्यारो हो जमालो। घोट सोणे जी शादी आहे सेहरा ख़ुशीअ जा ॻायो, घोट सोणे जी शादी आहे सेहरा ख़ुशीअ जा ॻायो, सेहरा ख़ुशीअ जा ॻायो, छोरियूं झुमरियूं सभई पायो, ॻायो हो जमालो, ॻायो हो जमालो, ॻायो हो जमालो, प्यारो हो जमालो। हार बड़ा
सोने जी शादी आहे सेरा खुशीअ जा गायो घोट सोने जी शादी आहे सेरा खुशीअ जा गायो सेरा खुशीअ जा गायो सभई झुमरियूं अची पायो हो जमालो गायो हो जमालो गायो हो जमालो हो प्यारो हो जमालो गड़ाई दे लाड़ो हड़ाई दे तूंदी वनी के पाया गड़ाई दे लाड़ो हड़ाई दे तूंदी वनी के पाया तूंदी वनी के पाया अल्लाह तूंदी वनी के पाया गायो हो जमालो गायो हो जमालो गायो हो जमालो ओ प्यारो हो जमालो तुझे घोट के पाया घोड़ घड़ाए दे लाड़ो हड़ाए दे तुझे घोट के पाया तुझे घोट के पाया अल्लाह तुझे घोट के पाया गायो हो जमालो गायो हो जमालो गायो हो जमालो हो प्यारो हो जमालो घोट सोने जी शादी आहे सेरा खुशी जा गायो माशाल्लाह माशाल्लाह आप जुमाए चरो सभिनी के साबिर कुरैशी साहब त माशाल्लाह ऐं आज़म शेख साहब थैंक यू जुमिर खेड़ी आज़म साहब भला मुझे कोमल भला झुमिर खेड़ी या कोन खेड़ी हा खेड़ी ते मूंखे ईंदी न हल्की हल्की कई हाँ हल्की हां मैं छोटी सदोरिया तव्हां खां क्लास वठंदम न हाँ ना थोड़ो घणो बस रुको ईअं कंदी कर बस अच्छा हीअं हाँ बस माना चुप 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 वो पंहिंजे लाइ सूरत पिटे मूंखे हीअं कर वरी हीअं कजो आना तो ईअं कंदी आहे न अच्छा ईअं कंदी आहे न तव्हां हा कीअं कंदी आहे हा ईअं करे ॾेखारियो भोए छॾींदी आहे सफ़ा हा न ईअं बि थी वेंदो आहे असल ॻाल्हि इहा असल ॻाल्हि त ॿुधाए त हीअं करे न ॿुधाए घर जूं ये ॻाल्हियूं ये कचेरियूं ये जेका खिल ख़ुशी आहे या काइम रहंदी इंशाल्लाह सॼी सिंध ईअं ई महकंदी ऐं महकंदी सां आबाद जो वक़्ते जो हिकिड़ो नंढड़ो वक़्ते जो त वठूं था ब्रेक काॾे बि न वञो ॾिसंदा रहो हथे गुल मेहंदी ब्रेक भलीकार हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कजे थी माशाल्लाह खिल ख़ुशी ॻाल्हियूं ॿोलियूं ॾाढो अॼु त माशाल्लाह माहौल अहिड़ो ख़ुशगवार लॻो पियो आहे अलाह कंदो असांजी सिंध सॼी ईअं सदाईं आबाद हुजे ईअं ई खिल ख़ुशी हुजे सभिनी जे घरनि में दिलनि में ऐं मुस्कुराईंदा रहो अॼु असांजा प्यारा महिमान जेके शामिलु थिया साबिर साहब खां गानो न ॿुधूं ईअं कीअं थो थी सघे त मां चाहियां थी त साबिर साहब असांखे पंहिंजे सुरनि सां जके अंदर में सूर थी गाने में चई ॿुधा मां तुंहिंजे ॿुधण लाइ तयार आहियां तुंहिंजी मां भेण वॾी भेण वेठी आहियां आपा वरी हिकिड़ी कॉल आहे आदि ॿुध सूर इहे हा। पहिरियों इहे सूर ॿुध हलो अस्सलाम वालेकुम केरु किथां कहिड़े शहर खां नालो ॿुधायो हलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी खुश आयो अल्लाह पाक जा एहसान तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं तव्हां ख़ुशि लॻा पियो भाउ नालो ॿुधाइजो अल्लाह पाक जो करम आहे वॾी महिरबानी अदी अजब गुल बलो थो ॻाल्हायां कंबर अली खान मां अल्लाह साईं ख़ुशि रखंदव जब भाउ असांजो प्रोग्राम ॾिसो था बिल्कुलु ॾिसूं था प्रोग्राम असांखे बेहद पसंदि आहे आपा काका फरमाइश कंदव बिल्कुलु हिकिड़ो कलाम आहे फ़ौजी असमरो जो शेरो आहे हथे लायो मेहंदी पेरे लायो मेहंदी मुंहिंजे राणल खे इहो ॿुधाए त वॾी महिरबानी हाज़ुर मुंहिंजा भाउ ॿिए हफ़्ते तव्हां ॾिसिजो मां उहो यादि करे ईंदमि तव्हांजी फरमाइश ज़रूरु पूरी कंदमि तव्हांजो नालो छा आहे अजब गुल बलोच अदी अजब गुल बलोच लिखी छॾ अदा जी इहा फरमाइश ॿिए हफ़्ते पूरी कंदासीं लतीफ़ सरकार जो बलाइनि असां बि तव्हांखे ॿुधाईंदासीं अदा थोरो ॿुधायो अलाए ॾिने मां ॿुधायो मुंहिंजा बचड़ा
लतीफ़ सरकार जी शायरी में आहे। हाज़िर बिस्मिल्लाह क्यों। हा ॿुधायो जिए ॿुधायो। जियारियो मुंहिंजो जिए जियारियो जिए जियारियो मुंहिंजो जिए जियारियो कीम मूंखे विसारियो कीम मूंखे विसारियो जिए जियारियो मुंहिंजो जिए जियारियो मर्द मरीज़नि ताही मर्द मरीज़नि ताही इशारे हाण उतारियो उतारियो इशारे हाण उतारियो उतारियो कीम मूंखे विसारियो कीम मूंखे विसारियो जिए जियारियो मुंहिंजो जिए जियारियो। वाह 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 अल्लाह साईं ख़ुशि रखंदव। अल्लाह ख़ुशि अजब रखे वाह वाह। माशाल्लाह आवाज़ बि तव्हांजो लाजवाब आहे। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजा थोरा हितां आहियूं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। अल्लाह साईं तव्हांजी चेहरे ते घरनि में सदाईं ख़ुशी क़ाइमु रखे। त अजब भाउ जे लाइ आपा तव्हां सेरू ॿुधाईंदव न? अजब भाउ जे लाइ सेरा खोड़ या मां फरमाइश आहे त मां ॿुधाईंदी हलां त असांजो सर हिकिड़ो घोट आहे। घोट जी मां नालो वठी वठां। हा घोट तकड़ो आहे छो जो कयूं छा वियांह थो वञे घोट शामिर अहमद भुरगड़ी घोट आहे असांजो सुहिणो प्यारो शामिर भाउ। उनजे बाबा साईं जो नालो आहे अब्दुल गनी ऐं ॾाॾा साईं आहिनि हाजी अल्लाह बख़्श भुरगड़ी। सभिनी घर जे भातियुनि खे खोड़ साथियूं मुबारक हुजनि। शामिर भाउ इनशाला पंहिंजी कुंवार वठी ईंदो घर ऐं अॼु जे ॾींहुं अॼु शाम कुंवार वठी ईंदो यासिर कलवड़ असांजो प्यारो भाउ नासिर कलवड़ कैमरामैन आहे धरती टीवी जो। उनजे भाउ जी शादी आहे यानी घोट यासिर। हाणे इंशाल्लाह ख़ैर सां बस तकरीर तूं बंदि कर। हाणे मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ। हाणे मां छा थी चवां मां थी चवां सेरो मूंखे सभु नाला उते खणंदी ऐं मूंखे कन में छोकिरी चुप ॿुधाईंदी वञ मां सदको वञां। कॉल आहे कॉल वठो। हाणे इहा काल वठंदी वरी अधु कलाक छुटासीं वीचारा घोट रहिजी वेंदा। हेलो अस्सलाम वालेकुम कहिड़े शहर खां नालो ॿुधायो टीवी जो आवाज़ बंदि करे। अभी अलीगुल बटी पियो ॻाल्हायां सदर कराची खां भेण। अलीगुल भाई अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह आपा जेको आहे सो तव्हांजो जेको अंदाज़ ऐं तव्हांजो जेको ही तव्हां असांजी सखाफ़त खे ज़िंदा रखियो था सो ॾाढी ख़ुशी थिए। हिकिड़ी तव्हांजे लाइ मुंहिंजी घरवारी बि चए त ऐं नवाज़ शाह में नंढी हुयसि त आपा उते कंहिं प्रोग्राम में आई त मूंखे गोद में विहारियो ऐं जेॾी महिल तव्हांजे प्रोग्राम में वियो आहे त मुंहिंजी घरवारी खे तव्हांजी गोद जो ऐं प्यार नज़र अची वियो आहे। जॾहिं काफ़ी सहेलियूं हुयूंसीं सभिनि खे छॾे आपा मूंखे विहारियो। मां हुनखे चवंदो आहे तूं नंढड़ी साउकड़ी हूंदी नी न करे आपा तोखे विहारियो। वाह ॻाल्हि इहा आहे त हाणे पंहिंजो नंबर मुंहिंजे डायरेक्टर खे ॾेई छॾियां। अदा ख़ैर मोहम्मद भाऊअ जो नंबर वठी छॾिजो। मां पंहिंजी जाणीअ सां उते मिलण ईंदमि। अबा मां तव्हां सां उते मिलण ईंदमि। पंहिंजो नंबर मुंहिंजे डायरेक्टर खे ॾेई छॾियो। सौ बिस्मिल्लाह ऐं आर्मी में आहियां थी तव्हां ईंदो त मां सम्झां थो मुंहिंजे लाइ हिकु अनमोल तोहफ़ो हूंदो इहो त मुंहिंजे लाइ हिकिड़ो तोहफ़ो अदा ख़ैर मोहम्मद इहो ख़्यालु कजां इहो नंबर वठी रखिजां अदा जो। महिरबानी थींदी अदा ख़ैर मोहम्मद। आदि साबिया त ॾाढो सुठो प्रोग्राम था कयो ऐं मूं वटि ही चैनल न हलंदो मूं हाणे दॿो हाणे अॼु ई चैनल इहो मां जेको ॾिठो आहे ऐं हिते माशाल्लाह जेको आहे न तव्हांजो प्रोग्राम ऐं अदा जा पुराणा अदाकार असांजा वेठा आहिनि तमामु अधो हिकिड़ो पाणी जो बुलबुलो ॿुधाईंदो आहे ॾाढो भलो टाइम हुजे त पाणी जो बुलबुलो लाज़मी ॿुधाए। जी हे पानी जो बुलबुलो आहे न उन्हनि जो भाउ आहिनि ऐं लख कुर्ब तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। तव्हां पाण कुझु असांखे ॿुधाईंदव ॻाए। बसि आऊं तव्हांखे दुआई ॾेई सघां थो ऐं हार्ट पेशेंट आहियां कुझु मां बाक़ी ॿुधण जी शौक़ु पई आहियां भेण। हाणे भला मूंखां सेरो कहिड़ो ॿुधंदे इहो त ॿुधा न पुटु। तव्हांजा हर सेरा ख़ुशी जा ऐं तव्हांजो जेको पेश करण जो अंदाज़ आहे इहो त को कंदो आहे। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि तव्हांखे फरमाइश कयां तव्हांजो हर लाॾो मुंहिंजे लाइ खिंदे बिस्मिल्लाह आहे भेण। ख़ुशी में तव्हांजो हर लाॾो ऐं कोशिशि कंदा हो तव्हां नया नया ही त जेको आहे न को ईंदो आहे। अल्लाह तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾे वॾी आमीन आमीन रहो भेण। लख कुर्ब अली गुल भाउ अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। इहे त
बार बार थी चवाएं हेॾनि प्यारनि लफ़्ज़नि सां तव्हां असांखे नवाज़ियो अलाह साईं, तव्हांखे ख़ुशि रखे। उन खां अॻु में बि अजब भाउ फ़ोन कई अथव, उन्हनि बि असांजे हाणे प्रोग्राम लाइ चुप सुठा लफ़्ज़ हाणे ॻाल्हाया। मां शुरू थी कयां। जी आपा पर ॻाल्हि इहा आहे त वरी ॻाल्हि त फैलाई आहे। यासिर अॼु पंहिंजी कुंवार वठी ईंदो ऐं ऐं वठी ईंदो त तूं हुते बि न जी प्रोग्राम ॾिसनि था ऐं हे डाउनलोड करे ऐं वञी हा बस हुते बि मूंखे नालो ॿुधा। यासिर जो नालो वठो बस, हा, बस स्पेशली सही आहे। सॉन्ग हुनजे लाइ। बिस्मिल्लाह कयो। मूंखे सवा लख वारी साड़ी खपे, मूंखे मारुन मिलण लारी खपे, वो मूंखे सवा लख वारी साड़ी खपे, वो मूंखे सवा लख वारी साड़ी खपे, मूंखे मारुन मिलण लाइ लारी खपे, वो मूंखे सवा लख वारी साड़ी खपेड़ी, मूंखे सवा लख वारी साड़ी खपे, मूंखे मारुन मिलण लाइ लारी खपे, वो मूंखे सवा लख वारी। मुझो यासिर जिए, मुझो घोट जिए, अल्लाह हयाती दिए मुझे यासिर खे। मुझो यासिर जिए, मुझो घोट जिए, अल्लाह हयाती दिए मुझे यासिर खे। आहा मूंखे सवा लख वारी छोरू साड़ी खपे, वो मूंखे सवा लख वारी साड़ी खपे, मूंखे मारुन मिलण लाइ लारी खपे, वो मूंखे सवा लख वारी। मुझो यासिर जिए, मुझो सोनो त जिए, अल्लाह हयाती दिए हुनजी कुंवार खे। यासिर जिए उनजी कुंवार जिए, अल्लाह हयाती दिए यासिर जे पीउ खे। वो मूंखे सवा लख वारी छोरी साड़ी खपे, वो मूंखे सवा लख वारी साड़ी खपे, मूंखे मारुन मिलण लाइ लारी खपे, वो मूंखे सवा लख वारी। मुझो शमीर जिए, उनजो अबो त जिए, मुंहिंजी अम्मा खे अल्लाह हयाती दिए। शमीर पाण जिए, उनजी कुंवार जिए, अल्लाह हयाती दिए हुनजी वालदा खे। ओ मूंखे सवा लख वारी छोरी साड़ी खपे, वो मूंखे सवा लख वारी साड़ी खपे, मूंखे शमीर मिलण लाइ लारी खपे, वो मूंखे सवा लख वारी वारी साड़ी खपे, वो मूंखे सवा लख वारी छोरी सदका। यासिर जिए, मुझो शमीर जिए, अल्लाह हयाती दिए हुनजे बातिन खे। ओ मूंखे सवा लख वारी छोरू साड़ी खपे, वो मूंखे सवा लख वारी साड़ी खपे, मूंखे मारुन मिलण लाइ लारी खपे, वो मूंखे सवा लख वारी। जवाब जबरदस्त, माशाल्लाह जुमाए चढ़ियो आप। सवा लख न आहे, साड़ी साड़ी सवा लख जो पहिरियों सवा लख सवा लख जी साड़ी। असां
ऐं माण्हुनि मिलण जे लाइ लारी लारी भई 1.25 लख जी साड़ी पाए वेंदमि माण्हुनि खे। महांगी थी वञे अॼुकल्ह साड़ी महांगी थी वई आहे लारी बि लारी 1.25 लख जी वठां पई। महांगाई वधी वई आहे। हा महांगाई तव्हां साड़ी खे 2.5 लख में कयो। अच्छा न मूंखे 1.25 लख जी खपे। आपा के एडवाइस केड़ी थी मिले। हेलो अस्सलाम वालेकुम, न, केर किथा केड़े शहर का नालो ॿुधायो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, खुश लगा पिया बा, किथा पिया ॻाल्हायो, नालो ॿुधाइजो। अल्लाह पाक जाए सन तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो, खुश लगा पिया आहियो। सदाम बा, खुश लगा पिया आहियो, तबियत सही लगी पई आहे, प्रोग्राम ॾिसो था। बिल्कुल तव्हांजो पहिरियों दफ़ो प्रोग्राम न हो, तव्हां ड्रामा जाम ॾिसंदो आहियां, हारियानी जो ड्रामो मां तव्हांजो शौक़ सां ॾिसंदो आहियां भराए, हुनखे शौक़ सां ॾिसंदा आहियूं तव्हांजे भेण। लख कुर्ब, अल्लाह साईं ख़ुशि रखेव। जॾहिं बि स्क्रीन ते ॾिसो पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा कयो असांजे प्रोग्राम में जो शामिल थिया आहियो, त कुझु 2-3 सिटूं ॿुधाईंदो, कुझु गुनगुनाए ॿुधायो। यादि आयो भाऊ गुल अब्बास गुल ओटारे खां हर वक़्तु तव्हां पुछंदा आहियो, भाऊ असद कुरैशी खां तव्हांजे बारे में असां पुछंदा आहियूं। जी मां सम्झमि न छा चइनि। असद कुरैशी कौमी तव्हांजे लाइ पुछंदा आहियूं त अदी सादिया कीअं आहे। लख कुर्ब, तव्हांजे प्रोग्राम में शामिल थिया त कुझु झूंगारे ॿुधायो या आप काका फरमाइश कंदो। असांखे फरमाइश आहे, मास्टर मंज़ूरो गीत ॿुधाए सघो था। कहिड़ो। हिन दुनिया मां विसारे छॾी, हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां रोवारे वेंदासीं। शादी जो प्रोग्राम आहे, रोअण न खपे। हाँ सही था चओ भाऊ, कोशिश कंदासीं ॿुधाइण जी। हाज़िर कोशिश कजो। असां तव्हांजो ड्रामो फर्स्ट टाइम ॾिठो आहे। अच्छा फर्स्ट टाइम असांजो प्रोग्राम ॾिठो अथनि, इन करे त हर छंछर जे ॾींहुं बाबा 4:30 बजे हलंदो अथव, हर छंछर ते 4:30 बजे। घोट मां रोज़ ॾिसंदो आहियां, हुन जी भराए चिटूं तव्हां ॾिसंदो आहियां। अल्लाह साईं ख़ुशि रखंदव। तव्हां ईअं ई असांजा जेके सॉन्ग्स आहिनि आपा जा सेरा ॿुधंदा रहो। का फरमाइश जेका कंदव, घोट जो नालो त ॿुधायो न भाउ। मुंहिंजो घोट शेरमन नेबरो ज़िलो नौशहरपुर। तव्हांजो को घोट हूंदो जंहिंजी शादी हूंदी, हाणे तव्हांजो भाउ हूंदो या तव्हांजो पंहिंजो नालो छा आहे। मुंहिंजो नालो सदाम हुसैन। सदाम हुसैन। सदाम हुसैन, अल्लाह साईं ख़ुशि रखंदव। ठीकु आहे, वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम में शामिल थियो। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। असांजी खोड़ साथियूं दुआऊं आहिनि तव्हांजे लाइ। त आपा हाणे कोमल खे थोड़ो नखण जाए हाणे न त मां चोराए हुनखे त पंहिंजो हुनजो त सूर ॿुध न, हुनजा सूर वठ त सही। मिंट ॾियो मूंखे, मोह झप हाणे भॼाई थो छॾेसि हुनखे। अच्छा सर वरी हिकिड़ी अने हे गाए सघी त माना मां नथो गाए सघां। छो नथो गाए सघे। बिस्मिल्लाह कयो साईं, पछतो धुन बजा थोरी वॼाए जा। सर हिकिड़ी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम, केर किथां कहिड़े शहर खां, नालो ॿुधायो। क्या बात है साजी। वालेकुम सलाम, कश्मीर जिले खां ॻाल्हायां थो। मुंहिंजो नालो अवेस आहे ऐं जिते दाड़ेल कल्चर आहे। हा अवेस भाउ, ख़ुशि लॻा पिया आहियो। जी जी अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो, ठीकु लॻा पिया आहियो। अल्लाह साईं जा असां तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं, मज़े में आहियूं। कुझु असांखे झूंगारे ॿुधाईंदव, उन खां पोइ आपा खां फरमाइश कंदव। जी जी आउं हिकिड़ी फरमाइश कंदुसि त हू असांखे हिकु सॉन्ग ॿुधाइनि, अचु पंहिंजे हथनि सां वेही तक़दीर लिखूं ॿई। अॼु पंहिंजे हथनि सां तक़दीर लिखूं ॿई। जी असांखे इहा फरमाइश आहे त इहो असांखे गानो ॿुधाइनि। हा हाज़ुर हाज़ुर, आपा ॿुधाईंदी इंशाअल्लाह। ॻाल्हि इहा आहे त सेरनि जो प्रोग्राम आहे, को सेरे जी फरमाइश कयो न पुट। हा असुल ॻाल्हि हो प्रोग्राम कॉल ड्रॉप थी वई। वॾा थोरा थियूं। अवेस भाउ तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, तव्हां सेरनि जी फरमाइश कयो। इंशाअल्लाह आपा कोशिशि कंदी त तव्हांजो इहो जेको गीत आहे उहो बि आपा ॿुधाईंदी, पर छो जो प्रोग्राम में असांजा महिमान शामिल थिया आहिनि। साबिर साहब कर न गाने जी फरमाइश पियो करो। सेरा जेकी आहे मैडम आपा ॿुधाईंदी, मैं ताबलो चो ऐं गाना मां ॿुधाईंदुसि। हला अथई। हे खुदा सालन खां मूंखे पनाह ॾे, जॾहिं सावरा अची वेंदा आहिनि सावरनि मां, सालियूं साला ससु सहुर अची वेंदा आहिनि, वरी पोइ हाणे वरी परेशान थी वरी पर कलाम थो ॻाए। हे खुदा सालन खां मूंखे पनाह ॾे, हे खुदा सालन खां मूंखे पनाह ॾे। खुदा सालन का मूंखे
खुदा सालन का मुझे पनाह दे, हे खुदा सालन का एक बने थी हफ्ते का वो भी अचे, मस महीनो गुजरे तो वरी टी अचे, मस महीनो गुजरे तो वरी टी अचे, ए खुदा सालन का मुझे पनाह दे, ना 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 ना। वाह 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 सर, असांजे डायरेक्टर साहब पुछो आहे त तव्हांजा पैसा घणा थिया? इन्हनि जा पैसा कोन थिया ॾींदो या वठंदो? सर ॾींदो या वठंदो? अबे सेवन जो प्रोग्राम आहे, तूं छा थो ॻाल्हाए यार? ख़बर आहे मां हेलो अस्सलाम वालेकुम। माफ करो बाबा, माफ करो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुश लगा पिया, बात पे सही लगी पिया। केर किथां पिया ॻाल्हायो? आपा काका फरमाइश कंदो? मां वाजिद अली शाह पियो ॻाल्हायां सांगड़ मां। अल्लाह साईं ख़ुशि रखंदव, सांगड़ वारा सभु ख़ुशि आहिनि। वाजिद भाउ टीवी जो आवाज़ बंदि कयो ऐं हेॾे मुखातिब थियो, तव्हांजी कॉल मिली वई आहे। जी जी तव्हां शमन अली मिराली जो गानो न चाहियां। जी आपा काका फरमाइश कंदो, जी ॿुधायो कहिड़ो सेरो ॿुधंदव? गानो हा सेरो जेको बि ॻाल्हायो। ठीकु आहे भाउ। तव्हां पाण असांखे कुझु झूंगारे ॿुधाईंदो? 27 साल उमिरि। 27 साल झूंगारे ॿुधाई। हाँ भाऊ, तव्हां को सेरो ॿुधायो या गानो ॿुधायो शमन अली मिराली साहब जो? लख कुर्ब, वॾी महिरबानी वाजिद भाउ, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, असांखे ख़ुशि रखियो, सदाईं आबाद हुजो। त हाणे कोमल को ॿुधो। हा कोमल उथी विया। निकाह जी 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 असांजा प्यारा तमामु सीनियर आर्टिस्ट आहिनि, असांजी PTV जा रेडियो पाकिस्तान ते उन्हनि कमु कयो ऐं असांजे प्रोग्राम में बि आया हुआ। अकरम शेख साहिबु आहिनि, उन्हनि जी न्याणी आहे डॉक्टर साजिदा शेख साहिबा। अॼु उन्हनि जी शादी आहे। अकरम भाउ खे खोड़ साथी मुबारक हुजनि, सदाईं ख़ुशि हुजो। त आपा अदी साजिदा जो नालो ज़रूरु वठिजो, छो जो अॼु न्याणी पंहिंजे घर जी थींदी। अलाह साईं ख़ुशि रखेसि, अलाह साईं नसीब ऐं भाग वक़्त वधाएसि, सदाईं ख़ुशि हुजे। अलाह साईं सॼी सिंध जे न्याणियुनि खे आबाद रखे। आपा बिस्मिल्लाह कयो। आपा बलिया ओ अद्यू बलिया ओ भेण बलिया 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 साजदा बलिया अल्लाह बलिया ओ भेण बलिया ओ अद्यू बलिया 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 साजदा बलिया सोना मगर गड़ाए दे तू नाना माथा पहजी साजदा के पाराया बलिया ओ अता बलिया ओ न्याणी बलिया 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 साजदा बलिया अल्लाह बलिया 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 साजदा बलिया सादी कुंवर बलिया 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 साजदा बच्चो बलिया बलिया ओ अता बलिया ओ अता बलिया 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 असांजी पार बलिया सोना मगर गड़ाए दे तू राणा माता साजदा सोनी के पाराया सोनी नट गड़ाए दे तू राणा बड़ी साजदा के माता पाया बलिया ओ न्याणी बलिया ओ कुंवर बलिया 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 असांजी
असां अर्ज़ कंदासीं कोमल साहिब खे कोमल बस बिस्मिल्लाह कयो बिस्मिल्लाह हितां जो कर हितां त सभु जुमी पवन बिस्मिल्लाह कयो वक्त घटा जल्दी कर तू मुंहिंजो दिलबर मुंहिंजो जानी मुंहिंजो मुर्शिद साईं मां तुंहिंजी नौकर क्या मताई तू मुंहिंजो दिलबर मुंहिंजो जानी मुंहिंजो मुर्शिद साईं मां तुंहिंजी नौकर क्या मताई मां तुंहिंजी नौकर क्या मताई दिल पर